घोटकी में नओं मुक़ररु थियल SDO सेप्को घोटकी नवीद इमरान शेख चयो आहे त सेप्को चीफ सखर सईद अहमद डाव जे SE मंजूर अहमद सुमरो एक्सीएन घोटकी में राजुद्दीन शेख जी हिदायतुनि ते सेप्को ऑफिस घोटकी में रोज़ाने जी बुनियाद ते खुलियल कचहरी मुनक़द कई पई वञे। खुलियल कचहरी क़ाइम करण जो मक़सद सार्फ़ी जा मसला संदन दर ते हल करणु आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन पंहिंजी ऑफिस में मीडिया जे वफ़द सां ॻाल्हाए ते कयो। SDO सेप्को घोटकी नवीद इमरान शेख जो चवणु हो त सेप्को घोटकीअ पारां बिजली चोरनि ऐं बक़ाया जा ख़िलाफ़ ऑपरेशन रवानी रोज़ाने जी बुनियाद ते जारी आहे। बिजली चोरी जे इल्ज़ाम में केतिरनि ई माण्हुनि ख़िलाफ़ केस पिणु दाख़िल कयो वियो आहे ऐं सभई ग़ैर क़ानूनी कुंडा कनेक्शन काटे तारूं ज़ब्त कई वयूं आहिनि। हुन जो त कंहिंखे बि बिजली चोरी करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। जेकॾहिं को बि माण्हू बिजली चोरी में मुलविस साबित थियो त उन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।